नाज़रीन ते अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। कराची जे मौसमियात वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। मोटरसाइकिल ऐं मज़दा में टक्कर थियण सबबि नौजवान फ़ौत थी वियो, जंहिंजो मर्द इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। कराची जे इलाइक़े मौसमियात वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। मोटरसाइकिल ऐं मज़दा में टक्कर थियण सबबि नौजवान फ़ौत थी वियो, जंहिंजो मर्द इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर कराची खां वठी ॾियूं पिया। कराची जे मौसमियात वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। मोटरसाइकिल ऐं मज़दा में टक्कर थियण सबबि नौजवान फ़ौत थी वियो आहे, जंहिंजो मर्द इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कराची खां शेयर कंदा हलूं। कराची जे इलाइक़े मौसमियात वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। मोटरसाइकिल ऐं मज़दा में टक्कर थियण सबबि नौजवान फ़ौत थी वियो, जंहिंजो मर्द इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।